As a good soldier, always remain focused on your job. Don't get distracted by fake news and political wrangling in the country. Respect the democratic institutions and be always ready to defend the territorial integrity, sovereignty and Constitution of Islamic Republic of Pakistan with your life. And finally, always remain alert and prepared to respond to and defeat all intrigues and conspiracies hatched against our country with iron fist. The message is clear. The armed forces, with the support of our citizens, will never allow any country, group or force to politically or economically destabilize Pakistan. फेक न्यूज़ ऐं प्रोपेगेंडा ते ध्यान न ॾियो। पाक फ़ौज मुल्क खे सियासी ऐं इक़्तिसादी तौर गैर मुस्तहकम करण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदी। मुल्क जो तहफ़्फ़ुज़ महफ़ूज़ हथनि में आहे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो मिलिट्री अकेडमी काकुल में पासिंग आउट परेड खे ख़िताब। आर्मी चीफ पास आउट थींदड़ कैडेट्स खे वाधायूं ॾींदे चयो त तव्हांखे फ़ख़ुरु हुअणु घुरिजे त तव्हां हिन अज़ीम फ़ौज जो हिसो बणिजणु वञी रहिया आहियो। ॾखण एशिया खे मसइलनि जे भर चाढ़ींदड़ सियासी रंडकूं टोड़ण जी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। आर्मी चीफ पासिंग आउट परेड जो मुआइनो कयो। जनरल क़मर जावेद बाजवा मिलिट्री ट्रेनिंग कोर्स मुकमल कंदड़ कैडेट्स में सर्टिफिकेट्स बि विरहाया। समूरो मुल्क बुॾल आहे ऐं ख़ान साहब लॉन्ग मार्च जूं तयारियूं पियो करे। इमरान ख़ान खे अॻु बि चयो हो त सियासतदान खां अॻु में इंसान थी ॾेखारियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो जर्मन टीवी खे इंटरव्यू। बिलावल चयो त हिक पासे इमरान ख़ान चूंडुनि जो मुतालबो करे रहियो आहे त ॿिए पासे नंढी चूंड खां भॼी रहियो आहे। ऑडियो लीक्स जी अॻु बि मज़म्मत कई हुई ऐं हाणे बि मज़म्मत कयां थो। इमरान ख़ान माज़ीअ में कॾहिं नैब चेयरमैन त कॾहिं अपोज़िशन खे बदनाम करण लाइ कुझु न कुझु लीक कंदो रहियो आहे। हाणे इहे ऑडियो लीक्स इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इस्तेमालु थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿियनि खे चोर चोर चवंदड़ इमरान ख़ान पाण वॾो ज़मीर फ़रोश निकितो। इमरान जो कूड़ ऐं ड्रामो वाखो थी वियो। हुन हॉर्स ट्रेडिंग करे पंहिंजो ॾोह मञी वरितो आहे। मनी लॉन्ड्रिंग केस में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ अदालतुनि खां इनारो न वरितो। इमरान ख़ान ॿुधाए त फराह गोगी ऐं अलीमा ख़ान जा जेके केसिस बंदि थिया छा उहो इनारो न हो। इमरान न्याज़ी क़ौम ख़िलाफ़ साज़िश कई आहे। खेसि जवाबु ॾियणो पवंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां इंडोनेशिया जी 29 रुकनी डॉक्टर्स जी टीम जी मुलाक़ात। वफ़द में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ बि शामिल। इंडोनेशी कौंसिल जनरल पारां ॿोॾि में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर चयो त हीउ मुल्की तारीख़ जो वॾो तकलीफ़ ॾींदड़ सान्हो आहे। बरसाति सटियल इलाइक़नि में पाणी बीहण सां बीमारियुनि जनम वरितो आहे। इंडोनेशी कौंसिल जनरल चयो त इंडोनेशियन हुकूमत डॉक्टर्स जी 30 रुकनी टीम मदद लाइ उमाणी आहे जेका सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में कमु कंदी। एकनिक चश्मा राइट बैंक कैनाल समेत 400 अरब रुपयनि खां वधीक मालियत जे मनसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार जी सदारत हेठि थियल इजलास में 43 अरब 80 करोड़ रुपयनि जी लागत सां बलोचिस्तान में मल्टीपर्पज़ डैम ठाहिण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। जलमक्सी ज़िले में 186 फुट ऊचो ऐं 2996 फुट डिघो डैम तामीर कयो वेंदो। एकनिक मूजिबि डैम जी तामीर सां ॿोॾि जी रोकथाम ऐं गुरबत घटाइण में मदद मिलंदी। इजलास में अफ़गानी शागिर्दनि जे लाइ अलामा इक़बाल स्कॉलरशिप जी मंज़ूरी बि ॾिनी वई। अफ़गानी शागिर्दनि खे 4,500 रुपयनि जूं स्कॉलरशिप्स ॾिनियूं वेंदियूं। इजलास में क़ौमी शाहराह N25 कराची कोयटा चमन रोड खे डबल करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। मनसूबे तहत कराची खां खुज़दार ताईं डबल रोड ठाहियो वेंदो। नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई 7 सालनि खां पोइ 12 अक्टूबर ते वतन वापसि ईंदी। मलाला यूसुफ़ज़ई सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदी।
घरू खाते सिंध तरफ़ां मलाला यूसुफज़ई लाइ सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम करण जी हिदायत। मलाला यूसुफज़ई कराची पहुचण बाद दादू ज़िले जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदी। मलाला यूसुफज़ई 2015 में तालिबान जे हमले में ज़ख़्मी थियण बाद परॾे हली वई हुई। कातिलानी हमले खां पोइ मलाला पहिरियों भेरो वतन वापसि अची रही आहे। कंबर में गुज़िरियल राति ॿोॾि मुतासिरनि मथां कार चाढ़ींदड़ इंस्पेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खुहाबड़ गिरफ़्तार। वाक़े जो अञा केस दाख़िल न थियो। गुज़िरियल राति कार चाढ़ण सबबि 2 वरहनि जो ॿारड़ो बहराम भंड फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। वाक़े खे लह मिटी करण जे लाइ पुलिस पारां मुतासिर धुर खे राज़ी करण जूं कोशिशूं जारी। दादूजी IBA कॉलेज में हथियारबंदनि जो प्रिंसिपल ते हमिलो। 62 माण्हुनि जे हथियारबंदनि जो शागिर्दनि साम्हूं प्रिंसिपल अब्दुल गफूर बुर्रो ते तशद्दुद। प्रिंसिपल जी फरियाद ते 7 जवाबदारनि ख़िलाफ़ A सेक्शन थाने ते केस दाख़िल। पुलिस का बि गिरफ़्तारी न करे सघी। नौशहरो फेरोज़ ज़िले जे समूरनि तालकनि में 1 लख एकड़ खां वधीक ज़रई ज़मीन में बरसाती पाणी बीठल। आबादगारनि खे कणक पोखाई करण में ॾुखियायूं। बहरान पैदा थियण जो ख़दशो। नौशहरो फेरोज़, भिरिया, कंडियारो, मोरो ऐं मेहराबपुर तालके मां हेल ताईं बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। डेप्यूटी कमिश्नर नौशहरो फेरोज़ ताशफेन आलम तरफ़ां ज़रई इलाइक़नि मां पाणी नेकाली जे लाइ के बि इंतज़ाम न करण जो एतराफ़। DC चयो आहे त कोशिश आहे त 1 महीने अंदरि बरसाती पाणी निकाल करण में कामयाब थी वञूं। हैदराबाद तालके बहराड़ी में क़ाइम अक्सर प्राइमरी तोड़े गर्ल्स स्कूल जूं इमारतूं तबाहीअ जो शिकार। छितियुनि जा चापुड़ किरण सबबि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं वणनि हेठां वेही तालीम पिराइण ते मजबूर। साहब खान हालेपोटो, उमर पंवर ऐं हामिद मीर बहर प्राइमरी स्कूल जूं इमारतूं तबाह हुजण बावजूदि तालीम खाते नोटिस न वरितो। ॻोठाणनि पारां फौरी तौर ज़बून हाल इमारतुनि जो मरमती कमु कराइण जो मुतालबो। ऐं 3 मुल्की T20 सीरीज़ जे ॿिए दंगल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे मैच खटण जे लाइ 148 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। डेविन कॉनवे 36 रन्स ठाहे टॉप स्कोरर रहियो। पाकिस्तान पारां हारिस रऊफ़ 3 विकेट्स वरितियूं। शाहनवाज़ दहाणी 1 विकेट वरिती।